अल्लाह ताला जे नेकन बानन के कुल हुजण भी सवाब। एकड़ो मानू हो कफन लाहींदो हो, सॼी ज़िंदगी चोरीअ में गुज़रस, कफन जी चोरी, ॿी चोरी बि न। सुबह जो त कबर खोटरी पई आहे, लाश निकितो पियो आहे, उघाड़ो पियो। माण्हू चवनि केरु आहे, कंहिंखे ख़बर कान पई। माण्हू वरी वीचारे लाश खे ॿियो कफन पाराए दफ़न करे पहरा ॾींदा हुआ, पोइ बचंदो। अहिड़ी हराम पाई जो सॼी ज़िंदगी कफन चोराई। अहिड़ा बि निभागा माण्हू हुया। हिकिड़ी मानी, अल्लाह जी नेक बानी औरत गुज़ारे वई। उन कफन चोर छा कयो, दिल में सोचई त ॾिसां या माई काथे था पूरनि, कीअं था पूरनि, कबर कीअं था खणनि, त जीअं खोटण में सवलाई थिए, जनाज़े में शरीक थी। नमाज़ पढ़ियईं, वरी मथां बीही ॾिठई। माण्हुनि खे कहिड़ी ख़बर से हिते राज वेठो आहे, कहिड़ी ख़बर त केरु केरु आहे। सभु कंहिंजे लॻे ते वीचारो नमाज़ी आहे, नमाज़ पढ़ण आयो आहे। छो त अलाह पाक से रहम करे मस्जिद मां जूता बि त चोरी थींदा आहिनि न। हाणे जेको मस्जिद मां जूता चोराए सो मस्जिद जे दर ते त ईंदो हूंदो न सही, दर तो त जूतो खयो थो। अहिड़ा बि त माण्हू आहिनि। हुन बि छा कयो, तारे सॼो सारो माई खे पूरे मोटी आहे। आधी राति थी, चोर त हुयो, कुहाड़ो कोडर खणी वञी कबर खोटई। कबर खोटरे अंदरि माईअ जे कफन में हथ विझी लाहिण जी कोशिशि कई। हिन जो कफन में हथ विधो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लामा जलालुद्दीन सुयूती जहिड़े आलिम दीन लिखियो आहे, कफन में जो हथ विधई त माई जेका कबर में सुती पई आहे, सा उथी वेही रही। माई वेही हिनखे चवण लॻी, ओ बख़्शल बान्हा, अल्लाह जा बख़्शल बान्हा, तूं वरी बख़्शल बानीअ जो कफन छो थो लाहीं? समझो, ऐं अल्लाह जा बख़्शल बान्हा, तूं बख़्शल बानीअ जी छो थो चोरी करे? दिल में चई, मां वरी कीअं बख़्शल थियुसि, हीअ त खणी नेक आहे, पर मां वरी कीअं बख़्शजी वियुसि। रोई ॾिनई, माई खे चई, मां त चोर आहियां, सॼी ज़िंदगी चोरीअ में गुज़री आहे, मां वरी कीअं बख़्शजी वियुसि। बानड़ी हुआ माई, अल्लाह जी बानड़ी दरवेश थी चवे, तूं बराबरि ॾोही हुए, बराबरि ख़तादार हुए। नियत तूं पुछड़ी कई ही त माईअ जो जनाज़ो पढ़ा, ॾिसां कीअं था पूरनि पिया, पर मुंहिंजे जनाज़े में जेको बि आयो हो, रब ऐलान कयो हो, मुंहिंजी नेक बानी आहे, हिन जो जंहिं बि जनाज़ो पढ़ियो, जंहिं बि कुल्हो ॾिनो, तंहिंखे माफ़ी आहे। सो बराबर तू ॾोही तो हुए, पर मुते राणो राज़ी हो, मुते रब मेहरबान हो। रब करीम ऐलान कयो त मुंहिंजी बानड़ी आहे, अॼु हिन जे जनाज़े में जेको आयो तुंहिंजा ॾोह बख़्शजी आहे। चयो छो थियो आहे, कल्ह तोखे माफ़ी मिली वई आहे, अञा तो कफन चोराए, उतो तौबा ताइब थी निकितो आहे, वरी हुन गुनाह जो कमु कोन कयो, ख़ुदा हुनखे माफ़ फरमाए छॾियो। अल्लाह वारनि जे कचहरी त कम वारी, पर अल्लाह वारनि जो जनाज़ो बि कम वारो। अल्लाह वारनि जे जनाज़े जे निमाज़ में वञ त बि बेड़ा पार, अल्लाह वारनि जे जनाज़े जे कुल्हे खे कुल्हो ॾे वञी त बि बेड़ा ई पार। ऐं वरी जे अल्लाह वारनि जे कबर ते बेअदबी कर त समझो, अब समझो ना नहीं। अल्लाह से पनाह जे नबी करीम जी हदीस आहे, सरकार फरमाइनि था पिया त जिस्म मां जेका शइ धार थे उहा हराम आहे। समझो था अलाए न, ॾाढे ॻाल्हायो, समझो था, जिस्म मां जेका शइ धार थे सा हराम आहे। थुक निकिरे हराम थी वई, सिंघ निकिरे हराम थी वई, काकूस आयो हराम आहे, अंदर पेट में त आहे, पेशाब अंदर आहे, पर ॿाहिरि आयो हराम आहे। नह लाथई हराम थी आहे, वार लाथई हराम थी आहे, खल का बि कटई हराम आहे। जिस्म मां जेका शइ जुदा थींदी आहे, नबी करीम जी ज़ात फरमाइनि था पिया, उहा सभु का शइ हराम आहे। हाणे मूंखे सच ॿुधाइजां, ॿार जी झंड कूड़ींदो आहे पीरनि ते वशनि ते, या तुंहिंजे ॿार जी झंड हिलाल या हराम? ॾाढे ॻाल्हाए, ज़ोर सां ॻाल्हाए। पोइ हराम खणी वञे जाम साहब ते, राज़ी थींदी हिनखे? मोजादा झंड हराम आहे, चओ झंडे हराम आहे, या घर ला घर पूर। इन में वहाबी सुन्नी जो साल कोन्हे को, जेका शरीयत मुहम्मदी जी ॻाल्हि। ॿियो वरी शल कहे मुजाहिदा माण्हुनि खे रस्मूं, अब आहे कंडो जाम साहब जो। मां हिकिड़े दफ़े हिकिड़ा मुंहिंजा माइट वेठा हा, जाम साहब उत्तर रस्ते सां पियो वञा, हिकिड़ो कंडो हुजे, हुन जूं पाड़ूं जेके हुजनि, पाड़ूं कंडे जूं हेतिरियूं ज़मीन खां मथे हुजनि, हेठां ॿिर ठहिया पिया हुजनि। अबाही छा आहे, जैसे जाम साहब सखीअ जो कंडो आहे, ॿार बीमार थींदो आहे, हिन कंडे में लॻाईंदा हुअसि त ख़ैर जो चङो भलो थी वेंदो आहे। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, तव्हां बि ॾिठो हूंदो, तर जा माण्हू आहियो,
मोहम्मद जा प्यारा दोस्त उहो वरी 2-3 साल गुज़रिया अची जो न कंडे खे कलर लॻो त ख़ैर सां पूरो थी वियो। अब जेको पाण ॻरी सड़ी वञे हो तोखे छा कंदो? खबरदार अल्लाह जे वलियनि ते वञिबो, जाइज़ तरीक़े सां वञिबो, अल्लाह खां वलियनि जे वसीले सां दुआ घुरबी, वण न पूजबा, पूजबो हिकिड़े अल्लाह जे ज़ात बाबरकात खे।